जो दरिया। जीजा जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां ऐं कुंज वञी राणीअ खे ॾिसी अचूं। जेकॾहिं तुंहिंजी ज़िंदगीअ खे को ख़तरो न हुजे हा त मां तोखे ॿाहिरि वञण जी इजाज़त ज़रूरु ॾियां हा। इत्तेफ़ाक़ पुछी कोन ईंदो आहे। ख़ुदा न करे जेकॾहिं तुंहिंजा भाइर तोखे घिटी में मिली विया त तोखे छॾे ॾींदा? अम्मा मां बि हिन सां गॾु वेंदसि। ख़ुदा कंदो त अहिड़ो इत्तेफ़ाक़ न थींदो। का बि ज़रूरत न आहे। पाड़े जी ॻाल्हि आहे अम्मा, उहे बि राणी मुंहिंजी सहेली आहे, उनखे ॾिसण लाइ त मां ज़रूरु वेंदसि। तोखे मां कोन थी रोकियां, पर सदोरी खे मां घर खां ॿाहिरि वञण जी इजाज़त कोन ॾींदसि। ही जेको कुझु बि थियो आहे न सभु मुंहिंजे करे थियो आहे। तुंहिंजे भाउ खे जेको नुक़सानु पहुचाइणो हो उहो त पहुचाए चुको आहे। इहो सभु कुझु असां तुंहिंजे करे बर्दाश्त कयो आहे। पोइ बि तोखे मौत जे मुंहं में मोकिलियो, इहा त बेवकूफ़ी थींदी न। नुक़सान बि थिए ऐं तूं बि न रहीं, पोइ त अञा वधीक बाहि भरंदी। इन करे चवां थी त कुझु वक़्त लाइ हिन घर खां ॿाहिरि निकिरण जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि मां कढी छॾ। जीजा जीअं तव्हांखे सही लॻे। इहा मुंहिंजी मर्ज़ी न आहे, अकबर जो हुकुम आहे, ऐं मां केरु थींदी आहियां जो अकबर जे हुकुम जे ख़िलाफ़ वञा। हीअ त छोकिरी चरी आहे, हिन खे केरु सम्झाए? तूं त समझदार आहीं न, समझी पई न। जानी जल दिया सिका लगिया पंहिंजो कराए दीदा मिठड़ा मोहणो ॾेखार दूर न था पंहिंजो कराए दीदा। तो बिन दिल के आहे उदासी ओ मुझे छा तो समझी? तभी हाज़िरी ते गुलू जी ज़मानत थी वेंदी। सुल्तान वकील दा आसरो ॾिनो आहे। बादल मोहन आहे, बची वियो आहे। पोइ अदा खे छॾण में कहिड़ी मुश्किलात थींदी? सुल्तान केस त खून जो लॻल अथसि। कुझु बि हुजे राणा, मूंखे अॻी हाज़िरी ते अदा ॿाहिरि घुर्जे। सुल्तान रुपए मां 12 ना पक आहे त हिन हाज़िरी ते गुलू ॿाहिरि अची वेंदो, पर जेकॾहिं जज साहब ज़मानत मंज़ूर नथो करे त मथी हाज़िरी ते पक ॿाहिरि अची। सुल्तान बादल जी अहिड़ी हालत लॻी पई आहे जो न जीअरनि जे जहान में आ ऐं न ई मोलनि जे मुक़ाम में। सुल्तान जो सचल आहे, इहो कॾहिं बि सिधो न थींदो। हाणे आलम खान जो शिकार करणो आहे, उन लाइ गुलू जो मूंसां गॾु हुजणु लाज़मी आहे। मुंहिंजा हमरा बि हाज़िर अथई सुल्तान। पंहिंजे हमराहनि खे खुड़पा ॾेई उन्हनि खे चओ त वञी गोहनि जो शिकार कनि। शींहं जो शिकार करणु उन्हनि जे वस जी ॻाल्हि नाहे। छो सुल्तान, सफ़ा अहिड़ो सम्झो थी छा? मां तव्हांखे आज़माए चुको आहियां दोस्तू आहे त तव्हांजा कदम पुट ते हूंदा आहिनि। सुल्तान मुंहिंजे हमराहनि जे मथां तुंहिंजा अजाया शक आहिनि। हिननि खे जेकॾहिं तूं न बाहि में लाहीं तॾहिं बि बिड़क ॿाहिरि कोन पुछंदई। हिननि खे मूं आज़मायो आहे। गुलू मुंहिंजी सॼी बाहि आहे। गुलू खां सवाइ मां अधूरो आहियां। जेसीं ताईं गुलू ॿाहिरि नथो अचे हेसीं ताईं मां वॾो कदम न खणंदुसि। सुल्तान हिन वक़्तु आलम जूं 2 अखियूं न 4 अखियूं अथई। त हिन वक़्तु आलम खान तुंहिंजे पुल में किथे ईंदो? बाक़ी जेकॾहिं मथां फिटी अचेसि ऐं तुंहिंजे रुख चढ़े, इहा ॻाल्हि बि आहे। तुंहिंजो कमु कयां तो पीआरे न साखेर तुंहिंजा ढुक को पाड़े जो लिहाज़ बि कयो अथव। सदाई जेका कावड़ थिएव असां ग़रीबनि जे मथां पिया लाहींदा हो, कॾहिं बि पाड़े जो ख़्यालु न कयव। ईंदे वींदे पंहिंजी कावड़ असां ग़रीबनि मथां पिया लाहियो। इन लाइ मां माफ़ी थो घुरां। जेको कुझु थियो उनखे दरगुज़र कर, ॿीहर अहिड़ी ग़लती कोन थींदी। तूं त सुधरण वारो आहीं कोन। सुबुह जो हिकु ॻाल्हि, मंझंदि जो ॿी ॻाल्हि ऐं शाम जो वरी 3 ॻाल्हि हूंदी। तुंहिंजे फिरके फिरण में का देरी कोन लॻंदी आहे पुट। नानी सियाणी, हाणे मां सुधरी वियो। मल्हार ॻाल्हि आहे सिधी। मां तॾहिं तो ते यकीन कंदमि त हा मल्हार सुधरी वियो आहे जंहिं ॾींहुं तूं इहो हथियार हथ में न खणंदे। हीउ हथियार पंहिंजे बचाव जे लाइ आहे। तो खयो आहे इहो हथियार बचाव जे लाइ थोड़ी माण्हुनि खे मारण का माण्हुनि खे मारण का। नानी सियाणी, अॼु ॾींहं ते मूं कंहिंखे मारियो आहे? मल्हार इहा ॻाल्हि कंदे तोखे शर्म कोन थो अचे? हाँ
ऐं हुन बादल वेचारे खे अहिड़ो त मारियो अथव, अहिड़ो त कुटियो अथव जो अस्पताल में आख़िरी पसाह पियो खणे। तव्हांजी भेण सदोरी तव्हां खुद लिकंदी थी वते। नानी सियाणी मां मञा थो त मूं वॾा ज़ुल्म कया आहिनि, हाणे मां हुनजो कुफार अदा करणु थो चाहियां, इन करे भलाई कर मुंहिंजो न्यापो राणी ताईं पहुचाए। इहा मुंहिंजे मथां तुंहिंजी भलाई थींदी। तौबा कर तौबा। न बाबा न, मां हाणे इहे कम कया ई कोन पुट, मूंखे बख़्श कयो, हथ थी ॿधाए, मुंहिंजी जान छॾियो। नानी सियाणी, ओ नानी सियाणी, पेसनि में तोरे छॾिया असां। अवांजे मसले जो हिकिड़ो ई ॻाल्हि आहे आलम खान। बाबा अवांखे पंहिंजी भेण वापसि करी पव। सवाल ही पैदा न थो थिए बाबा साईं त मां पंहिंजी मासूम भेण हिन ज़ालिमनि खे मोटाए ॾियां। आलम खान जेकर ॻाल्हियुनि जी टेबल ते मूं अवांखे सुल्तान खे विहारियो न त पोइ अवां सुल्तान जा ॾोही आहियो। बाबा तुंहिंजे सौट जेका ग़लती कई आहे न उहा के माफ़ी न आहे। बाबा साईं, जो सुल्तान पलांग करे चुको आहे। मुंहिंजे सौट जे एवस मुंहिंजे भाउ खे मौत जे मुंहं में धुकियो अथसि। सुल्तान पंहिंजी भेण सदोर जी घुर करे पियो। बाबा साईं, तव्हां हुनखे सुल्तान जे हवाले कयो, मूंखे को बि एतिराज़ न आहे। आलम खान जेकर इहो क़दम खयोसीं त छोकिरी मारी हुई। बाबा साईं, इहा उन्हनि जी क़िस्मत आहे। जेकॾहिं सुल्तान पंहिंजी भेण जे रत सां हथ रंगणु चाहे थो त हुनजो कफ़ारो तव्हांजे मथां आयत कोन थो थिए। तुंहिंजो मतिलबु त मां सुल्तान जे आॾो पंहिंजी शिकस्त तस्लीम कयां, हिकु मासूम जान खे जला जे हवाले कयां। बाबा साईं, जंहिं उर जा फायर ई दुश्मन हुजनि त हुनखे असां केतिरो बचाए सघंदासीं। आलम खान, जेकर तुंहिंजो सौट उन न्याणी खे वरगलाए भॼाए न निकिरे हा न उन न्याणी जी ज़िंदगी बर्बाद न थिए हा। पर मां कंहिं बि इंसान जी रत सां पंहिंजा हथ रंगणु नथो चाहियां। तव्हांजी भेण जी वापसी लाइ मां इन करे थो चवां त जीअं सुल्तान वारनि जो ज़ोर टुटे, तॾहिं हिते कुझु ठाकुर थींदी, न त ॾींहों ॾींहुं दुश्मन जी बाहि अञा वधीक भड़कंदी वेंदी, वधीक। बाबा साईं, जेको बि तव्हांखे मुनासिब लॻे उहो कयो, मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे पूरी इजाज़त आहे। ठिकाने ते आई न, मुंहिंजे पोयां रहिस जो कुतो छॾियल आहे। जे मां ॾिसंदुसि त शकजी वेंदो। तव्हां कुझु माण्हू वठी इन जे पोयां फिरी वञो। मां बाग वारे ओलाए छेड़े खां जो मां सुल्तान, बस सुल्तान जे साम्हूं वॾी आवाज़ सां न ॻाल्हाए, आहिस्ता ॻाल्हाए। सुल्तान जे साम्हूं वॾी आवाज़ सां ॻाल्हाइण पंहिंजी मौत खे दावत ॾियण जे बराबरि आहे। मरंदे तूं मरंदे अञा बि ॻाल्हाई थो, हिनखे सिकत ॾियो। थी मुखों जाड़ा खान सच पुछे त हिननि छोरनि मुंहिंजूं मतियूं ई मुझाए छॾियूं आहिनि। इन जे करे बाबा कूड़ना अड़े बस कर निभागा कह जाए जा
विच में थो वात पटे ॻाल्हाए। छोरा तव्हां पंहिंजे पीउ खे तंग न कयो। असां तंग किथे था कयूं? बाबा रुगो कूड़ थो हणे। छोरा वात बंद रख, अॼु आयो मूं हथां मरी न पवे। बाबा तूं छॾ छोरनि खे, तूं मूंसां गॾु हल, तुंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, फ़ाइदे जी। ॿाहिरि छाजे लाइ बाबा? जाड़ा खान तूं बि बादशाह माण्हू आहे, हिते ई खणी ॿुधाए। जेकॾहिं तूं चाहीं तो मलूक खान त तुंहिंजो ही घर आबाद थिए ऐं तोखे पंहिंजी घरवारी मोटी मिले। हा, जेकॾहिं मुंहिंजो इहो कमु कराए न, बाक़ी मूंखे छा खपे? तुंहिंजी घरवारी जेकॾहिं हिन घर में मोटी अचे त इन पूरे कम जो मां तोखां ₹1,00,000 वठां। ₹1,00,000? मलूक खान तकड़ नाहे, तूं वरी बि सोचे वठ। ॾिस न, हिन उमिरि में तोखे सदोरीअ जहिड़ो संग 5 लखनि में बि कोन मिलंदी बाबा, 5 लखनि में बि न। जेकॾहिं दिलि वारो खावई त मूं वटि अचिजांइ, ठीकु आहे न? तव्हां छा था चओ? बाबा पैसा कबर में खणी वेंदे छा? कम खे कर गुलू ॾिस। राणा मां सम्झां थो त तूं मूंखे अकेलो करे माराइण जे चक्कर में आई। सुल्तान कहिड़ियूं ॿाराणियूं ॻाल्हियूं थो करी। हिन वक़्तु तुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे लाइ क़ीमती आहे। जेकॾहिं तोखे माराइण खां मूंखे न को फ़ाइदो रसे हा त सुल्तान घणा ॾींहं अॻु तोखे घोटाए छॾिया। सुल्तान खे घोटनि जा ख्वाब घणनि ई पंहिंजे दिलि में सजाए रखिया आहिनि, पर सुल्तान उहो राकास आहे जो चङनि भलनि जी उम्मीदुनि ते पाणी फेरे छॾियो। होश न विञाए सुल्तान, न विञाए होश। सुभाणे गुलो जी हाज़िरी आहे, अलाह कंदो त हुनजी ज़मानत थी वेंदी। मूंखे इहा ख़बर नथी पए त आख़िर रईस मुंहिंजे पोयां इहे माण्हू छो छॾिया आहिनि। ड्रेजारण ख़ातिर सुल्तान, तोखे ड्रेजारण ख़ातिर। छो त अदो अकबर ख़ान तोखे पंहिंजे साम्हूं झुकाइण थो चाहे, बाक़ी ॿियो हार पाराइण लाइ मुड़ुस मोकिलियाऊं अथई तुंहिंजे पोयां। झुकाइण थो चाहियां या माराइण थो चाहियां? थी बि सघे थो, छो त तो अदो अकबर ख़ान जो सुकून बर्बाद करे छॾियो आहे ऐं अदो अकबर ख़ान पंहिंजे सुकून जे लाइ कुझु बि करे सघे थो सुल्तान, कुझु बि। ही त अञा शुरूआत आहे। इन्ही रईस जूं मां रातिनि जूं निंडूं हराम करे छॾींदुसि। अहिड़ो असर कंदोमांसि जो इहो वराम मुंहिंजे हवाले करे छॾींदो, हेसि ताईं मां बि माठ करे कोन वेहंदुसि। भला इहो त ॿुधाए, हिन वक़्तु वरियाम खे किथे लिकाए रखियो अथऊं? इहा जांच तोखे करणी आहे। रईस जी औताक जो चकर तूं लॻाईंदो कर। इहा बि ख़बर पवंदी त रईस उनखे पाण लिकाए छॾियो आहे या आलम कई ॿिए हंधि कढी छॾियो आहे। इहा जांच मां तोखे सुभाणे ई करे ॾींदुमि त इहो वरियाम किथे। बानू बेगम, बानू बेगम, कौन है? जी साईं, हुकुम कयो। छाते कावड़ कई था? कहने के छे हुकम का? के चवने? मूंखे न आहे ख़बर। इहो साईं मां तव्हां सां न आया? यकीन कयो, मूं घर जे कम लाइ हिनखे नाहे चयो। ॻोठ जी का बि औरत आई ऐं हिनखे हिते ई ईअं ई कमु कंदे ॾिठई, इहो ई चवंदी न त अकबर ख़ान पनाह में आयल छोकिरी खां कमु पियो कराए। बाबा मूं बि सदोरी खे रोकियो हुयो, पर चए थी सॼो ॾींहुं वेही वेही बेज़ार थी वई आहियां। इन करे घर जो कमु कयां थी त टाइम बि गुज़री वञे थो। सच साईं, असल में ॻाल्हि बि इहा ई आहे। ॿीहर हिन घर जे कंहिं कम में हथ विझण जी का बि ज़रूरत न आहे। हिते असां वटि तूं ईअं सम्झ त महिमान आहीं, ऐं महिमान मेज़बान जे घर जो कमु न आहिनि कंदा, सम्झी वई न? वक़्त खे गुज़ारण लाइ पंहिंजे ज़हन ऐं अकुल खे कंहिं हुनर ते लॻाए छॾ छोकिरी। फज़ूल कमु वक़्त जो ज़ियान हूंदा छोकिरी। ऐं मां नथो चाहियां त तुंहिंजे इन कम जे करे को मुंहिंजे मथां आङुर खणे। इन करे ॿीहर अहिड़ी का बि ग़लती न थियणु घुरिजे, सम्झी वई न? जी साईं, समझी वियसि। ॿीहर अहिड़ी ग़लती कान थींदी। छोकरी, हिते तुंहिंजे घर वारो माहौल न आहे, इन करे
कंहिं बि कम में हथ विझण खां पहिरियां मूंखां पुछी वठंदी कर। अम्मा सदोरी खे घर खां ॿाहिरि वञण जी बि इजाज़त नथा ॾियो, घर जो कमकार करण बि नथा ॾियो, आख़िर वञे त केॾां वञे? तूं हुनजी सिफारिश न कर। तोखे ॿाहिरि घुमण लाइ वञणो आहे त वञ, सदोरी तोसां गॾु न हलंदी। पोइ भला मां अॼु वञी राणीअ सां मिली अचां? शाम मां बि वेंदसि, तूं हल जा, तोखे बि चकर ॾियारे ईंदसि, न त तूं मूंखे हिन घर में विहण बि न ॾींदीअ। छा हाल करे छॾिया तूं पंहिंजा? माण्हू छा चवंदा त सुल्तान जा शींहं ॿाहिरि कितर बणिजी घर में रोअनि था? पंहिंजो पाण खे संभाल मल्हार, पंहिंजो पाण खे संभाल। अदा मां पाण खे संभालींदुसि। मां जीअं पहिरियां हुयुसि उहे ई थी वेंदुसि, पर अदा मुंहिंजी मस्तानी मूंखे आणे दे मूंखे मुंहिंजी मस्तानी। मस्तानी 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 मरी चुकी है तुझी मस्तानी। नादा न, मुंहिंजी मस्तानी नथी मरी सघे। जेकर मुंहिंजी मस्तानी के कुछ भी थियो, मां दुनिया के सारे खाक करे छॾींदुसि मां दुनिया के। मुझे मस्तानी के कुछ भी थियो, मैं खाक करे छॾींदुसि दुनिया के। अदा मूंखे मुंहिंजी मस्तानी आणे दे मूंखे मुंहिंजी मस्तानी आणे दे। अदा संभाल पुट पाण खे संभाल। आलम खान ॾे मां पाण वेंदसि। छॾे ॾीस, पाणे होश में अची वेंदो। का बि ज़रूरत न आहे दुश्मन जे दर ते वञण जी। इन्हनि हथनि सां पंहिंजी मस्तानी जे मथां ज़ुल्म कया। इन्हनि हथनि सां जेसी ताईं मुंहिंजी मस्तानी मुंहिंजे साम्हूं नथी अचे, मां हुन खां माफ़ी नथो वठां। मुंहिंजी दिल खे सुकून कोन मिलंदो। उन्हीं औरत का तू माफी वठंदे, उन्हीं औरत का जेका बदी पहिरियां तुंहिंजी नज़र साम्हूं बदकिरदार हुई। बस अदा बस, तू मूंखे बंदूक हणी छॾ, पर मुंहिंजी मस्तानी जे खिलाफ हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाए। किथे मां तोखे बुरो भलो चई गुस्ताख न थी वञा। तू मूंसां विढ़ंदे? तू पंहिंजे भाउ सां विढ़ंदे, वॾे भाउ सां विढ़ंदे? तू मूंसां विढ़ंदे? अदा तू भल मूंखे मारे छॾ, मां तुंहिंजे अॻियां कंध बि मथे न कंदुसि, पर मुंहिंजी मस्तानी मूंखे आणे दे। अदा आणे दे मूंखे मुंहिंजी मस्तानी। बंदूक खण मस्तानी के। हेठ कर दोदा, मां चवां तो दोदा हेठ कर, न त ये अखियूं कढी विझंदो साईं। चलो होश कयो, भले थी वञो, होश कयो। अदा अचे वठी हथियार कर मूंखे पूरो। मुंहिंजो खून तोखे माफ़ हूंदो, पर मुंहिंजी मस्तानी मूंखे आणे दे मूंखे मुंहिंजी मस्तानी। जेकॾहिं मुंहिंजी मस्तानी खे कुझु बि थियो न, पहिरीं गोली मां तोखे आंदुसि।
जे रिश्तन खेॾन था रूहन जे रिश्तन खेॾन था ज़रे ज़रे ईज़ा ये दुनिया यो कुत्तो अंदर बंद भलो आहे ख़बरदार जेकॾहिं इनखे कहीं कढियो जेकॾहिं इहो ॿाहिरि निकितो न त ॻोठ में कोना मुचा छॾींदो केर बि इंतज़ार न कंदो ये दुनिया दर्दन जो दरिया